अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा भाइरो। उम्मीद आहे तव्हां सभु केर केरे सां हूंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो। जीअं त मुंहिंजा प्यारा भाइरो, ही तव्हां भाइरनि जे लाइ असां ॾाढो ज़बरदस्त सॉफ्टवेयर आहे। तव्हां ही ॾिसो, ॾाढो ज़बरदस्त सॉफ्टवेयर आहे। तव्हां पंहिंजी मोबाइल में इस्तेमालु कजो, इंशाल्लाह तव्हांखे हीउ ॾाढो पसंदि ईंदो। हलो त असां तव्हांखे सेखारियूं था पंहिंजी मोबाइल जी स्क्रीन तरफ़ ते हिन सॉफ्टवेयर जी मुकमल सेटिंग कीअं कई वेंदी आहे, हिन खे कीअं यूज़ कयो वेंदो आहे। और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब। जीअं त मुंहिंजा प्यारा भाइरो, अॼु असां तव्हांजे लाइ ॾाढी ज़बरदस्त हिकिड़ो ऐप आंदो आहे, ॾाढो ज़बरदस्त गूगल जो ऐप आहे। तव्हांखे असां वठी था हलूं पंहिंजी प्ले स्टोर जे ID में। तव्हां ही डाउनलोड कजो, हिन मां तव्हांखे सुठा सुठा फीचर मिलंदा ऐं ॾाढो तव्हांखे फ़ाइदो हासिलु थी सघे थो। सभ खां पहिरियों तव्हां प्ले स्टोर खोलींदो, प्ले स्टोर में तव्हां टाइप कंदो गूगल ट्रांसलेट। तव्हांखे मथां नज़र ईंदो गूगल ट्रांसलेट, तव्हां लिखंदो, इन खे तव्हां पोइ ओपन कंदो। हिते असां ओपन पिया कयूं छो त मुंहिंजो अॻु में अपलोड थियल आहे, त इन जे लाइ करे चए पियो त माना तव्हां अपडेट कयो हिन सॉफ्टवेयर खे। मां हिन खे अपडेट कंदुसि। जीअं ई अपडेट थी वेंदो तव्हांखे हिन जा मां फीचर ॾेखारियां पियो। ॾाढो ज़बरदस्त सॉफ्टवेयर आहे, तव्हांखे ॾाढो फ़ाइदो ॾींदो। तव्हां हिन सॉफ्टवेयर मां ऑल लैंग्वेज जेकी आहिनि सभु माना ट्रांसलेट करे तव्हां बआसानी पंहिंजी मोबाइल ते ॿुधी सघो था। जहिड़ी बि लैंग्वेज हूंदी तव्हां बआसानी हिन में माना तब्दील करे तव्हां उहा पढ़ी सघो था। ही मूं वटि जेको आहे इंस्टॉल थिए पियो, त मां हिन जा फीचर तव्हांखे ॾेखारियां पियो। त ॾिसो तव्हां हिन जा फीचर कहिड़ा कहिड़ा आहिनि। ॾाढो ज़बरदस्त सॉफ्टवेयर आहे, तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो। बआसानी तव्हां ही इस्तेमालु करे सघो था। जेकी ख़ासि करे जेके घटि पढ़ियल इंसान, जेके असांजा दोस्त हज़रात आहिनि, उहे बि बआसानी हिन खे इस्तेमालु करे सघनि था। हाणे मां सभ खां पहिरियों हिन खे ओपन कंदुसि। मां जीअं हिन खे ओपन कंदुसि त हिन जा फीचर तव्हांखे हीअं नज़र ईंदा। हाणे असां लिखंदासीं हिन खे, मसलन इंग्लिश में असां टाइप कंदासीं त हीअ असांखे जेको आहे सिंधी में करे ॿुधाईंदो। हाणे ॾिसो, मां जीअं हाउ आर यू लिखियो, तव्हां हीअ सिंधी में ॾिसो ट्रांसलेट थी आयो असां वटि। तव्हां कीअं आहियो, माना ही तव्हां बआसानी पंहिंजी इंग्लिश खे जेको आहे सिंधी में कन्वर्ट करे पढ़ी सघो था। तव्हांजी जेके अंग्रेज़ी तव्हां लफ़्ज़ जेके नथा सम्झो, तव्हां उनखे ट्रांसलेट करे बआसानी सिंधी में हुजे, उर्दू में हुजे, कहिड़ी बि ज़बान में, पूरी दुनिया में जेके वर्ड जो ज़बान आहिनि, बआसानी हिन ऐप जे ज़रिए तव्हां उहा सम्झी सघो था। इहो ऐप आहे, ॾाढो ज़बरदस्त ऐप आहे। ऐं जेको अगरि तव्हां जेका लिखाई आहे, उन लिखाई जो बि तव्हां फ़ोटो हिते माना जेको आहे कढी करे बआसानी उहो बि तव्हां सम्झी सघो था। मसलन जीअं असां हाणे टाइप कंदासीं, कुझु बि लिखंदासीं अंग्रेज़ी में लफ़्ज़ जेके हूंदा असां लिखंदासीं, त असांखे हीअ माना उर्दू में कन्वर्ट करे ॿुधाईंदो। मसलन मां लिखांसि पियो हैलो हाउ आर यू। जीअं मां हैलो हाउ आर यू लिखियो, तव्हां ॾिसो पिया त हिते माना असांखे सिंधी में हिन कन्वर्ट करे माना जेके बि हिन जी माना थींदियूं सभु ॿुधाए पियो। हैलो, तव्हां कीअं आहियो। वरी हेठों वरी हिन माना पंहिंजा लफ़्ज़ माना ठाहे करे असांखे ॾिना आहिनि। तव्हां बआसानी माना इहे लफ़्ज़ तव्हां कन्वर्ट करे कहिड़ी बि माना ज़बान में काॾे बि तव्हां SMS करे सघो था बआसानी। हीउ ॾाढो ज़बरदस्त सॉफ्टवेयर आहे, तव्हांखे इंशाल्लाह ॾाढो वणंदो। हिन में जेके आहिनि पूरी वर्ल्ड जूं जेके लैंग्वेज आहिनि सभु माना हिन में मौजूदु आहिनि। जेके बि टोटल दुनिया में जेके बि लैंग्वेजूं आहिनि सभु हिन में मौजूदु आहिनि। तव्हां बआसानी हिन में इस्तेमालु करे सघो था। ॾाढो ज़बरदस्त सॉफ्टवेयर आहे, इंशाल्लाह तव्हांखे ॾाढो पसंदि ईंदो। ऐं जीअं भाउ असांजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे, त असांजे चैनल खे तव्हां ज़रूरु सब्सक्राइब कजो। इंशाल्लाह नेक्स्ट वरी ॿी कंहिं वीडियो में तव्हां सां मिलंदासीं। ओके, ख़ुदा हाफ़िज़।